अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। काल्ह सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ विच में कोऑर्डिनेशन कमेटी जोड़ण ते इतफ़ाक़ थियो। अॼु सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिंमें कराची में क्यामाड़ी ज़िलो ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में सूबाई वज़ीरनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर समूरनि ज़िलनि जा तफ़सील पेश करण जी हिदायत पिणु कई ऐं इहो बि चयो त जेके वॾा ज़िला आहिनि उन्हनि में नवां ज़िला ठाहिण जी तजवीज़ पेश कई वञे। ऐं उन खां पोइ काबीना पारां आबादी जे हिसाब सां ओलह ज़िलो सभ खां वॾो करार ॾिनो, जंहिंजी आबादी 39,14,757 पिणु ॿुधाई वई ऐं उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त नओं ज़िलो ठाहे वञे। काबीना साइट बल्तिया हार्बर ऐं माड़ीपुर ते ॿधल नओं ज़िलो क्यामाड़ी ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर इहा बि तजवीज़ ॾिनी त ॾखण ज़िले खे कराची जो नालो पिणु ॾिनो वञे। सिंध काबीना जे इजलास दौरान कुझु वज़ीरनि ख़ैरपुर ज़िले खे बि ॿिनि ज़िलनि में विरहाइण जी तजवीज़ ॾिनी। कराची में हाणे 7 ज़िला शामिल हूंदा। इन सॼे मामले जी PTI MQM पारां इन जी मुखालफ़त कई वई है। MQM पारां इहो बि ऐलान कयो आहे त इन मामले ते हू अदालत वेंदा। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल पारां बि इन जी मुखालफ़त कई वई आहे। मजमूई तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिन फ़ैसिले खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध जी राजधानी कराची में सियासी फ़ाइदो थी सघे थो, छो त जेके इलाइक़ा क्यामाड़ी ज़िले में शामिल आहिनि उन्हनि में अक्सरियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। गुज़िरियल ॾींहुं इहो फ़ैसिलो थियो हो कोऑर्डिनेशन कमेटी जे हवाले सां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत विच में त जेके बि मनसूबा हूंदा, उन समेत जेके बि मामला हूंदा, उन में कोऑर्डिनेशन ज़रिए अॻिते वधिबो ऐं इन सॼे मामले ते हिकु पासे खां तनक़ीद जो मुंहुं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिसणो पियो ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां बि इन ते केतिरा ई सवाल पैदा थियनि पिया। अरिड़हीं तरमीम तहत या उन खां अॻु में मुल्की आइन तहत सूबे जे मामले में वफ़ाक़ जी का बि मुदाख़लत शामिल न हुजे। माज़ी में पाकिस्तान पीपल्स पार्टी इन्हनि अहिड़नि मामलनि खे सिंध दुश्मनी करार ॾींदी रही आहे। इन फ़ैसिले ते बि पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। अॼु जेको ही अहम फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं काल्ह सईद गनी इहा ॻाल्हि बि करे चुको आहे त ईंदड़ मेयर कराची जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हूंदो। इहो बि ॿुधाए पियो वञे त वधीक बि के ज़िला ठही सघनि था ऐं मलीर जे हवाले सां बि ख़बरूं अचनि पियूं त उते बि वधीक ज़िला ईंदड़ ॾींहंनि में थी सघनि था। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स आहिनि शोएब कुरैशी साहब। सर वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो, ज़ाहिरा काल्ह असां ॾिठोसीं कोऑर्डिनेशन कमेटी थी ऐं उन ते तनक़ीद बि थी ऐं इन फ़ैसिले खे सूबाई ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ बि करार ॾिनो वियो ऐं अॼु ही फ़ैसिलो थियो आहे क्यामाड़ी ज़िले खे ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे काबीना जे इजलास में। कीअं पिया ॾिसो सर? महिरबानी मेराज। ॾिसो, इन खे तव्हां जोड़े छॾियो आहे, छाकाणि त ॿई शयूं जेको आहे हिक ॿिए जे पोयां आयूं आहिनि, इन करे शायदि तव्हां उनखे जोड़ियो आहे। पर बहरहाल जेको कोऑर्डिनेशन कमेटी ऐं हे ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। कोऑर्डिनेशन कमेटी जेका ठाही वई आहे उहा जीअं तव्हां ॻाल्हि कई पंहिंजे हिन में इंट्रो में त सूबाई ख़ुदमुख़्तियारी मुदाख़लत बि चई पई वञे ऐं इहो बि आहे त जेके सूबाई मैटर्स आहिनि उन में मुदाख़लत आहे। जेके टर्म्स एंड कंडीशन कराची कोऑर्डिनेशन कमेटी जा इहा न मीडिया में आया आहिनि, न तव्हांखे ख़बर आहे, न असांखे ख़बर आहे, न का अहिड़ी शइ अहिड़ी साम्हूं आई आहे जंहिं ॿुधाए सघिजे त बेसिकली आहे छा। जेको ऑफिशियली स्टेटमेंट्स आहिनि उहे इहे आहिनि त भई कराची जा जेके 6 सेक्टर हुन ॿुधाया आहिनि, जंहिंमें कराची मां गंदु खणणु, कराची मां नालनि जी सफ़ाई, रोडनि जो जेको सिस्टम आहे उनखे बहितर करणु, ट्रांसपोर्ट निज़ाम बहितर करणु ऐं नालनि जी सफ़ाई ऐं कब्ज़ा हटाइणु, इहे शयूं शामिल आहिनि। उनखां हटी करे छा डिसाइड थियो आहे इहो अञा ताईं वाज़े न थी सघियो आहे। पर छाकाणि त तव्हां असां सभु जेको आहे इनखे इन करे सूबाई ख़ुदमुख़्तियारी मुदाख़लत चऊं था या सूबाई मामलनि में मुदाख़लत चऊं था, छाकाणि त इहो कमु जेको आहे उहो वफ़ाक़ जो आहे ई कोन। सिंपल ॻाल्हि आहे त इहा सॼी इनखे हिकिड़ो माहौल तयारु कयो त जीअं अची जेको आहे उहा इन ते अची बीहे ॻाल्हि त जीअं सिंध हुकूमत बि इतफ़ाक़ करे ऐं पोइ को मामिलो अॻिते वधे। उन में जेको गुज़र 4 सालनि दौरान कराची जी जेका मेयर जो जेको रोणो पिटणो हुयो त फंड न आहिनि ऐं फंडनि खे जवाबु ॾियणु आहे। जेको कराची में सफ़ाई सुथराई निज़ाम जेको बेसिकली हुनजो कमु आहे KMC ऐं DMCs जो, उहो न कयो वियो। उनखां पोइ वरी बरसातियूं थियूं, नालनि जी सफ़ाई वारो मामिलो आयो, वरी उनखां पोइ सुप्रीम कोर्ट जी पहिरियों वज़ीर आज़म इंटरवेन थियो, वरी सुप्रीम कोर्ट चयो
उन खां पोइ हिकिड़ो सॼो माहौल तयारु करे अची हिन ते बीहारियो वियो त जीअं कराची कमेटी का ठहे जेका मामलनि खे ॾिसे या रन करे। त असां जेके इन राय जा आहियूं सदाईं रहिया आहियूं त भई जेको आहे हीउ मामिलो ईअं न हल थियणु ईअं न आहे त भई जेकॾहिं कराची जा कमेटियास आहिनि त उहे जेकॾहिं हल नथा थियनि या उनखे हिकिड़ो पहाड़ करे बीहारियो वियो आहे। एॾी वॾी ॻाल्हि आहे जो अची हुन में वफ़ाक़ मदाख़लत करे वफ़ाक़ी इदारा अचनि उहे सॉल्व करनि। छा जेके सिविल इदारा आहिनि या जेके सिविल पंहिंजो सूबाई इदारा आहिनि उनमें अहिड़े त न आहे। त इन जे करे ई त इहो सॼो माहौल ठाहियो वियो। कंहिं महिल गवर्नर राज जूं ॻाल्हियूं कयूं, कंहिं महिल कराची में आर्टिकल 149(4) जूं ॻाल्हियूं कयूं वियूं, कॾहिं छा आख़िर वञी हिन ते बीहारियो त जीअं जेका आहे सूबाई मेटर्स में सिधी मदाख़लत हुजे, सूबाई हुकूमत जे जेके बि कम कार्य हुन में। हाणे ॾिसणो सिर्फ़ु इहो आहे त जेका कराची कमेटी ठाही वई आहे त आख़िर हुनजी असुलु हैसियत या असुलु हुन में मामला कहिड़ा था थियनि इहो वाज़ थियणु ज़रूरी आहे। नंबर 2 त सिंध हुकूमत पंहिंजा कहिड़ा कहिड़ा अख़्तियार सरेंडर थी करे। हिन महिल ताईं जो जेके स्टेटमेंट्स जेके आयूं आहिनि त उहे कल्ह मुर्ज़ा वहाब बि हिन कराची कमेटी वारे मामले ते ॻाल्हायो हुयो। हुन चयो त सिंध हुकूमत पंहिंजा जेके अख़्तियार आहिनि उहे न कंदी। जेकॾहिं अख़्तियार नथी ॾिए त यानी की इहा कमेटी वरी बि हिकिड़ी बराए नाम कमेटी हूंदी जेका अॻिते हली जेका का काराइती साबित न थींदी नतीजे में को वरी ॿियो स्टेप खणंदा या टियों खणंदा या वरी नतीजे हिकिड़ा टकरा वेंदा। पर PPE 2 कम कया आहिनि। हिकिड़ो त सरेंडर करे अची कमेटी ते इतफ़ाक़ कयो अथऊं। नंबर 2 वरी सॼी सिंध में मुज़ाहिरा बि कया अथऊं। जे तव्हांखे कंहिं ॻाल्हि ते एतिराज़ु आहे, जे तव्हांखे अरिड़हीं तरमीम ते तव्हां बीठा आहियो, जे तव्हां सूबाई मामलनि में वफ़ाक़ी मदाख़लत नथा चाहियो ऐं जेकॾहिं इन शयुनि ते नथा कयो त आख़िर कहिड़ी वजह आहे जो तव्हां हुते वञी इस्लामाबाद वञी इतफ़ाक़ करे था अचो। वरी जेकॾहिं तव्हां इहो था कयो त पोइ बाक़ी अवाम खे बेवकूफ़ करण जी कहिड़ी कोशिशि आहे। तव्हां मुज़ाहिरा बि कयो था, साॻे ॾींहं ते मुज़ाहिरा आहिनि डिवीज़न डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर में, साॻे ॾींहं ते वरी इहे इतफ़ाक़ बि थियो अथई। त पीपल्स पार्टी खे पंहिंजी जेका लाइन उहा चिटी करणी पवंदी त आख़िर उहे बीठा किथे आहिनि। ज़ाहिर उहो ॿिनि सूबाई ख़ुदमुख़्तियारी वारे मामले ते कंप्रोमाइज़ थियो आहे इहो हिन वक़्त ताईं क्लियर आहे। पर इहा ख़बर बाक़ी ॿी ॻाल्हि आहे त जेको अॼु जो डिसीजन थियो आहे त कराची में गुज़िरियल काफ़ी अरसे खां इहो मुख़्तलिफ़ नमूननि सां इहे सभु शयूं डिस्कस में ईंदियूं रहियूं आहिनि त छाकाणि त हिकु धुर जो हिते हिकटी रही आहे जंहिंजे करे उनजी हथ वस रहियो आहे शहर। उन शहर में हर कुझु सभु कुझु थींदो रहियो आहे ऐं जेके बि इदारा आहिनि उहे बेवस बणियल रहिया आहिनि, जंहिंजे करे स्ट्रेटजिकली इहे तइ थियल आहिनि शयूं त उन्हनि जो असरु जेको आहे घटायो वेंदो त जीअं उन्हनि सां बार्गेनिंग या उन्हनि जी जेका ब्लैकमेलिंग आहे उहा न थिए। उन ई सिलसिले में तव्हां ॾिठो हूंदो त पहिरियों दफ़ो PTI खे एॾा वोट मिलिया, हितां जेका सीटूं मिलियूं, न त PP खां पोइ MQM खां पोइ हिते जमात इस्लामी बि काफ़ी अरसे खां रही आहे, पीपल्स पार्टी बि आहे, पर उनजे बावजूदि PTI खे सीटूं मिली वियूं। त हिन वक़्तु इहे शयूं आहिनि त जेको आहे माना जेको वोट बैंक उन्हनि जो टुटे थो उहा माना जेका ॼाणी वाणी जेकी कोशिशि मां हुनखे सम्झंदुमि त कई वई त जीअं जेको आहे सो कुझु सीटूं MQM खे ॾिनियूं वियूं, कुझु सीटूं PTI खे ॾिनियूं वियूं, कुझु किथे MQM खे ॾिनियूं वियूं। त इहो नथो चई सघिजे त फ्री एंड फेयर इलेक्शन जो नतीजो इहो XYZ केर बि खटिया, पर बहरहाल माना इहो अनएक्सपेक्टेड हुयो त माना तव्हां PTI एतिरियूं सीटूं खटी अचे। उहे माण्हू जेके कॾहिं माण्हू सुञाणी एतिरो सुञाणे बि न, उहे बि MNA थी विया। त इहे त सॼियूं जेके आहिनि उहे उन कोशिशुनि जो सिलसिलो आहिनि जंहिंजे करे जेका हीअ तकबंदियूं वरी वरी तकबंदियूं थींदियूं रहियूं। हिन दफ़े बि इहो हीअ त खणी इतफ़ाक़ थियो जो हिकु ख़बर जे पुठियां ॿी ख़बर अची वई, हिकु डिसीजन पुठियां ॿियो डिसीजन अची वियो। पर इहो तइ थियल हुयो त इलेक्शन जेका आहे जीअं मकानी इदारनि जो मुदो पूरो थींदो त उनखां पोइ इलेक्शन कमीशन खे तजवीज़ ॾिनी वेंदी त नयूं तकबंदियूं कयूं। ऐं नयूं तकबंदियूं ईअं कोन्हे त को बसि मतिलबु जेको चाहियो आहे उअं थी वियो, पर ज़ाहिर आहे उन में सभिनी स्टेक होल्डर्स जूं इनपुट बि शामिलु हूंदियूं। मां सम्झां थो त कयामाड़ी ज़िलो जो ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त हिकु त कराची ओलह ज़िलो जीअं ॿुधायो आहे त वॾो आहे, काफ़ी वॾो आहे, आबादी घणी आहे। नंबर 2 त इन में बि को शक कोन्हे त इन सां पीपल्स पार्टी जो जेको आहे उहा सघ अञा वधीक उन में पैदा थींदी ऐं पीपल्स पार्टी जूं जेका सीटूं आहिनि उहे वधंदियूं, पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे वधंदा, पोइ लोकल गवर्नमेंट सिस्टम में अचनि या जेको आहे उहो जेके क़ौमी सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि। त
त बहरहाल इन में इहा त ॻाल्हि बिल्कुलु करेक्ट आहे त इन सां फ़ाइदो सिधो सिधो पीपल्स पार्टी सियासी खे थिए थो तरह सां सियासी फ़ाइदो थियो आहे। हा पर इहो बि ॾिसो त आख़िर इन मामले ते जेके पार्टियूं हूअं हिक ॿिए जे मुखालिफ़ हुयूं अॼु उहे सभु गॾिजी छो थी वियूं आहिनि MQM PSP PTI हक़ीक़ी सभु हिन मामले ते हिक ॿिए ते आहिनि त जेकॾहिं इहे सभु शयूं ईअं थियंदियूं त माना फ़र्ज़ु कयो जेकॾहिं कराची जी बहितरी आहे ऐं कराची खे ॾियणो आहे डेवलपमेंट ॾियणी आहे कराची खे अमन अमान सुकून ॾियणो आहे कराची में जेके उहे सभु शयूं जेके ॾियणियूं आहिनि जेके आम तौर ते असां चाहियूं था त पोइ जेकॾहिं कराची खे डिस्ट्रीब्यूट करे ऐं इन में हिकु अधु ज़िलो वधीक ठही थो वञे त मूंखे नथो लॻे त का वॾी आहे दुनिया जा जेके वॾा मेट्रोपोलिटन सिटी उन में डिस्ट्रिक्ट्स हूंदा आहिनि ईअं न त न हूंदा आहिनि ठीकु आहे इहा त बज़ाहिर शइ हिकु सम्झ में अचे थी ज़ाहिर जिते MQM जो वोट बैंक आहे या PTI जो मथी सतह ते हाणे खटी आई आहे माज़ी में मुस्तफ़ा कमाल रहियो आहे या उनखे उमेदु आहे जिन इलाइक़नि में अगरि उन्हनि खे टोड़े हिकु अलॻि सां ज़िलो ठाहियो वेंदो त उन सां फ़र्क़ु त पवंदो जंहिंजी अॼु टिनी मुखालफ़त कई आहे पर हिन मां हिकु ॿी शइ बि वाज़ थिए थी त कल्ह कोऑर्डिनेशन कमेटी ठाहिणु ऐं हुन में इहो फ़ैसिलो थियो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत हाणे गॾिजी कमु कंदा जेको असां बरसातुनि खां पोइ NDA जो अचण वरी जेके ॻुझूं मुलाक़ातूं थियूं इहे सभु पार्टियूं असां ख़ामोश ॾिठियूंसीं तनक़ीद न थी अॼु जेका वरी शुरूआति थी आहे जंहिं शइ ते कराची में ख़ासि करे जेके 3 स्टेक होल्डर पार्टियूं आहिनि PSP PTI या MQM उन्हनि उहे 3 एतिराज़ कनि थियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी अचानक सां फ़ैसिलो करे थी त माना ताक़त त का पोयां आहे सॼे ॾिसो जीअं मूं अॻु में ॻाल्हि कई त अञा ताईं त शयूं क्लियर कोन्हनि त आख़िर कहिड़नि मामलनि ते कहिड़ी कमिटमेंट थी आहे बज़ाहिर त बाज़ार ईअं मतिलबु तव्हां चई सघो था त थी सघे थो त भई चइजे त असां तव्हांखे हीअ शइ ॾियूं त पुठियां तव्हां असांखे हीअ शइ ॾियो ईअं बि थी सघे थो ईअं बि थी सघे थो त ख़ुदि जेको आहे उहो जेके बि फ़ैसिला कंदड़ क़ुवतूं आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश हुजे त अञा वधीक ज़िला ठहनि अञा वधीक जेको आहे अख़्तियार जेको आहे अञा डिस्ट्रीब्यूट थियनि ऐं ईअं बि मुमकिन आहे त जेके मामला रन कनि था या जिन खे मामला रन करणा आहिनि या जेके हिन महिल ताईं हिन सॼे सिस्टम ते हावी आहिनि उहे इहो चाहींदा ई न हुजनि त कराची में जेको पावर आहे उहो कंहिं हिकिड़ी क़ुवत वटि हुजे कंहिं हिकिड़ी पार्टी वटि हुजे जंहिंजे करे जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूट थियल हूंदा त ज़ाहिरी ॻाल्हि हर कोई पंहिंजनि मसइलनि में फाथल हूंदा पंहिंजी किराया हूंदी उन्हनि जी नतीजे में उन्हनि जो त कमुकारु थी वेंदो बाक़ी जेको आहे बैंकनि जो न थींदो त इन खे तव्हां उन सिलसिले में इन में बि पस मंज़र में बि ॾिसी सघो था हाणे इहो आहे त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हिनखे एतिराज़ु आहे त उहो एतिराज़ु केतिरी क़ानूनी हैसियत रखे थो जीअं MQM बि कोर्ट में वञण जो ऐलान कयो आहे PSP बि कोर्ट में वञण जो ऐलान कयो आहे ऐं मे बि त PTI बि ऐलान करे पर PTI जी जेका आहे उहा लोकल लेवल जी सियासत जेका आहे अॻुवाण उन्हनि अञा ॻाल्हायो आहे अञा ताईं एॾो को वॾो मर्कज़ी जेको सतह जो को बयानु साम्हूं न आयो आहे ऐं इहो बि आहे त इहा सॼी सारी जेको आहे उहा सियासत ई आहे तंहिंजे करे जेसि ताईं शयूं साम्हूं अचनि कोर्ट में वञनि कोर्ट में कहिड़ा दलील था ॾियनि इलेक्शन कमीशन उन्हनि खे छा थी चए ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलेक्शन कमीशन जेका बि तकबंदी कंदी ईअं कोन हूंदी त बसि जेको आहे उहो कंदो अञा ॿिया मरहला बि आहिनि हिकिड़ी तजीज़ो उछली अथऊं ॾिसूं हुन ते छा थो थिए त इहो अच्छा हिन में वरी ॿी टेक्निकल ॻाल्हि बि आहे त हिनखे जस्टिफाए करण लाइ त ॿियनि ज़िलनि खे टोड़ण जी बि ॻाल्हि कई वई आहे उन में तरपारकर बि शामिल आहे उन में खैरपुर बि शामिल आहे ख़ुदि खैरपुर खे टोड़ण जी जॾहिं ॻाल्हि आई आहे त उनजी जेका पुराणी हैसियत जे हवाले सां जेके क़ानूनी दस्तावेज़ मौजूदु आहिनि उन जे हवाले सां बि भई हिनजो रस्तो ॻोल्हियो वञे त मुंहिंजे ख़्याल में त जेका कराची कमेटी तां ध्यानु हटाइणु कराची कमेटी जो कमुकारु कहिड़ो आहे उन तां ध्यानु हटाइणु या कराची कमेटी ख़ुदि उनखे तकरारी बणाइणु या उनखे जेको आहे सो साइड लाइन करणु लाइ हिकिड़ो ॿियो छो छॾियो वियो हुजे त भई जेको आहे भला हीअ बि आहे त भला हीअ बि करे छॾियूं इहो बि आहे नंबर 2 इहो बि आहे त जेको सिंध जे माण्हुनि जो जेको रिएक्शन साम्हूं आयो आहे जेको कराची कमेटी जे हवाले सां जेको सिंध जे माण्हुनि जो रिएक्शन आयो आहे जेको PP ते जो मिसट्रस्ट पैदा थियो आहे उन तां बि ध्यानु हटाइण लाइ हिकिड़ी ॿी शइ उछलाई वई आहे अॻिलो मेयर शायदि पीपल्स पार्टी जो थिए कराची ते जेके सिंध जे माण्हुनि खे ख़दशा मौजूदु आहिनि उहे जेके आहिनि ख़तमु थी सघनि शुएब साहिबु जेको कुझु बि थिए पियो चाहे पोइ खणी उहा कोऑर्डिनेशन कमेटी हुजे अरिड़हीं तरमीम ते या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते इनखे वॾो हमिलो करार ॾिनो पियो वञे या जेको हीउ अॼु जो फ़ैसिलो आहे इहो हालांकि अवामी ताक़त ज़रिए या तव्हां एॾी कारकर्दगी ॾेखारियो आहे उन ज़रिए थिए हा कंप्रोमाइज़ करे उनखां पोइ ई शयूं थियनि थियूं ॿई टई शयूं पीपल्स पार्टी लाइ नुक़सानकार साबित थियनि थियूं गैर क़ानूनी तौरु सभु कुझु थिए पियो बिल्कुलु थिए थो पर मां इहो वरी बि हिते थोरो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त
हीउ जेको शहरु आहे जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो शहरु आहे इहो हिन मुल्क जे जेके फ़ैसिला कंदड़ क़ुवतुनि जे लाइ अञा ताईं हिकिड़े तजुर्बेगार जी हैसियत रखे थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तजुर्बा कया आहिनि, कॾहिं कंहिं ते हथु रखियो आहे, कॾहिं कंहिं ते रखियो वियो आहे। जॾहिं ॾिठूं त MQM हिकिड़ी अहिड़ी माना क़ुवत छा बल्कि मतिलबु अहिड़ी वञी हैसियत इख़्तियार करे वई आहे जो उन ते उहो ख़ुदि रियासत खे तारा था ॾेखारनि, अखियूं था ॾेखारनि, थ्रेड थियूं कनि, त पोइ वरी इहे ॿियूं सभु शयूं बि थियूं। हिन शहर में असां ॾिठोसीं त भई हुनखे टोड़ण लाइ का हक़ीक़ी पैदा थी वियो। हुन खां पोइ वरी तव्हां कुझु पीपल्स पार्टी जे दौर में ॾिठो त इन्हनि सां विढ़ण लाइ ख़ुदि पीपल्स अमन कमेटी आई, ANP जे हथियारबंद विंग साम्हूं आयो। उनखां पोइ वरी जॾहिं इहे सभु शयूं बि न हली सघियूं त वरी जेको आहे उहो पॉलिटिकली उनखे नुक़सानु थियो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं जेका ॻाल्हि तव्हां था कयो उहा उनजो जवाबु इहो ई आहे त जेकॾहिं जमहूरी इदारनि ते वीसा अवामी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि ते वीसा रहंदो ऐं उनजी मर्ज़ीअ मूजिबि फ़ैसिला थियंदड़ थींदा हुजनि हा त पोइ त चई सघिजे थो त भई इहो जेको आहे उनजी मर्ज़ीअ मूजिबि शयूं थियनि थियूं ऐं उन्हनि। पर मां नथो सम्झां त ईअं थिए थो। हिते त का बि शइ जेका आहे उहो हर शइ जेका जमहूरी जेका नुमाइंदा आहिनि उन्हनि जी मर्ज़ी सां नथो थिए। पीपल्स पार्टीअ खे कराची कमेटी हुजे, कराची में जेको बि माना जेका सिचुएशन डेवलप कई वई उनखां पोइ वरी जेको अवाम ते जेको वीसा वञाइजे थी, पीपल्स पार्टी खे त बिल्कुलु नुक़सानु आहे। छाकाणि त तव्हांजो बाज़ार तव्हां जेको आहे अरणी तरमीम जी वकालत कंदा रहिया आहियो, अरणी तरमीम सौदेबाज़ी न करण जी ॻाल्हियूं कंदा रहिया आहियो, हा जमहूरियत इदारनि जी मज़बूती ॻाल्हि कंदा रहिया आहियो। वरी तव्हां जेको आहे उहो सूबाई मामलनि में वफ़ाक़ी मदाख़लत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा रहिया आहियो। पर अमली तौर ते वरी तव्हां उते हिकिड़े पासे एहतिजाज था कयो, ॿिए पासे वञी तव्हां उते सेटिंग था कयो। इहा जेको ॿिटो मयार आहे न, इनखे चिटो करिणो पवंदो पीपल्स पार्टी खे। अदरवाइज़ हीअ जेके जंहिं क़िस्म जा फ़ैसिला थियंदा पोइ इहे कोन सर बचाए सघंदा। पोइ जेका अवाम जी कावड़ आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिर थींदी रहंदी। ईअं न आहे त को अॼु ज़ाहिर न थी आहे त सुभाणे बि ज़ाहिर न थी सघे। त हीअ जेका आहे अवाम में एतिरी मेच्योरिटी अची वई आहे त उहो पंहिंजे पराए जी में फ़र्क़ु सम्झे, उन में ख़बर पए त भई केरु असांजो पंहिंजो आहे, केरु असांजो पंहिंजो न आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी वाक़ई कराची समेत सॼी सिंध सां सिंसियर आहे ऐं उहा इहो चाहे थी त भई जेके जीअं ॻाल्हाईंदा रहिया आहिनि उहे जेकॾहिं आहिनि त बिल्कुलु इन ते जेकॾहिं पीपल्स पार्टी स्टैंड वठी बीहे आहे त मां नथो सम्झां त सिंध जो आवाम सां न पी आहे। सिंध जो आवाम बीठो आहे। सिंध जो आवाम जमहूरी इदारनि जी मज़बूतीअ हवाले सां, सिंध सां जेके वफ़ाक़ी ज़्यादतियूं आहिनि उन जे हवाले सां जेके बि शयूं थींदियूं आहिनि उन में सिंध जो आवाम पंहिंजो इनपुट ॾींदो रहियो आहे। इन खां वॾो मिसाल कहिड़ो ॾिजे त भई उहा पीपल्स पार्टी 1000 मुखालफ़तनि जे बावजूदि सिंध मां त खटी थी अचे। हाणे जॾहिं सिंध जो माण्हू चाहे थो त भई जेका सिंध जे अवाम जी चूंडियल हुकूमत आहे उहा उन जे ख़्वाहिशनि मूजिबि कमु करे ऐं उहा कमु नथी करे त आङुर जेका आहे वफ़ाक़ी इदारनि ते त खजंदी। पर ख़ुदि इन्हनि ते बि खजंदी जेके वेही कंप्रोमाइज़ करे था अचनि ऐं कंप्रोमाइज़ कनि था ऐं वरी जेको आहे लॉलीपॉप ॾियण लाइ कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कनि था, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कनि था। त हीअ जेका मामला आहिनि इन्हनि ते बिल्कुलु उनखे चिटो बीहणो पवंदो। ख़ुदि जेको आहे उहो वॾे वज़ीर जी ज़िमेवारी आहे त उहो इन कराची कमेटी जा जेके मोल मत आहिनि, टर्म्स एंड ऑफ रेफरेंस जेके बि आहिनि, TORs वग़ैरह, उनखे चिटो करे इहो ॿुधाए त उहे आख़िर कहिड़ी सतह ते कमु कंदा, उनजी छा हैसियत हूंदी। जेकॾहिं जेका आहे उहा उनखे सिर्फ़ु जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उनजी निगरानी में जेका हलंदड़ कम आहिनि उन्हनि जी निगरानी करणी आहे या जेके वफ़ाक़ी प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जी पोइ त को इतराज़ न आहे। बाक़ी जेकॾहिं उहे सूबाई मामलनि में इंटरफेयर कंदा त पोइ बिल्कुलु थींदी हिन ते। पोइ इन ते थियण बि घुरिजे। वॾी महिरबानी अवां जी शेख साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। मजमूई तरह सां काल्ह इहो फ़ैसिलो थियो सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ विच में कोऑर्डिनेशन कमेटी ठाहिण जे हवाले सां, जंहिं ते एतिराज़ बि वारिया विया ऐं हिन वक़्त ताईं इन मामले जा TORs वाज़ न आहिनि थी सघिया त आख़िर कहिड़नि शयुनि तहत, कहिड़नि मनसूबनि तहत ही कमेटी ठही आहे। अॼु हिकु ॿी अहम डेवलपमेंट साम्हूं आई क्यामाड़ी खे ज़िलो ठाहिण जे हवाले सां, जंहिंमें वाज़ तौर ते इहो ॿुधाए पियो वञे त सियासी फ़ाइदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। पर छा इहो सभु कुझु कंप्रोमाइज़ ज़रिए थिए थो या इहे हिकु एजेंडा तहत शयूं अॻिते वधनि थियूं? इन ते पाण प्रोग्राम में वधीक बि ॻाल्हाईंदासीं। वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो।
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कंदासीं उन ई मामले ते ऐं काल्ह कमेटी ठही ऐं कमेटी जे हवाले सां वाज़िह तौर ते सिंध हुकूमत पारां जेको फ़ैसिलो कयो वियो हो ऐं काल्ह ई असां इहो बि ॾिठोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी इख़्तियारनि जे मामले ते एहतिजाज बि कया। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो बयान बि साम्हूं आयो त अहिड़ी तरमीम जे हवाले सां असांखे ख़दशा गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बरक़रार आहिनि। उन सॼे मामले ते प्रेशराइज़ बि कयो पियो वञे ऐं काल्ह उहो बि असां ॾिठोसीं त सूबो ऐं वफ़ाक़ मिली करे फ़ैसिला कंदा ऐं कोऑर्डिनेशन जेका आहे उहा बि थींदी। अॼु हिकु ॿी अहम डेवलपमेंट बि साम्हूं आई जंहिंमें सिंध काबीना पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त कराची में 7हों ज़िलो ठाहियो वेंदो। उनजो नालो क्यामाड़ी साम्हूं अचे पियो, जंहिंमें पिणु काबीना पारां जेको अॼु फ़ैसिलो साम्हूं आयो आहे उन में साइड जो एरिया बल्दिया हार्बर ऐं माड़ीपुर ते बदल ही नओं ज़िलो हूंदो, जंहिंमें यकीनन ॿुधायो पियो वञे जेके उतां जे इलाइक़नि में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अक्सरियत पिणु हिन वक़्तु हासिल आहे। इन मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे नामेरा कानूनदान आहिनि तजनिगार आहिनि शुआब ओस्तो साहब। सर अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। शाब साहब ॿुधाइजो काल्ह कोऑर्डिनेशन कमेटी ठही ऐं अॼु फ़ैसिलो थियो सिंध काबीना जे इजलास में क्यामाड़ी खे ज़िलो ठाहिण जे हवाले सां। अवां कीअं पिया ॾिसो ऐं ही जेके मामला थियनि पिया इन्हनि पुठियां केरु मुलविस हुजे थो? ॾिसो इहे ॿ सवाल अलॻि अलॻि आहिनि। कमेटी जो ठहणु इहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे ऐं इहे जेको कैमाड़ी वारो ज़िलो आहे इहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। थी सघे थो उन्हनि ॿिन्ही जे विच में का कनेक्शन हुजे, पर जेको कमेटी जो ठहणु आहे इहो हिकिड़ो इंतिहाई मां सम्झां थो त ख़तरनाक अमल आहे, छाकाणि त आइन में अहिड़े क़िस्म जे हुकुमरानीअ जो को तसवुरु कोन्हे। पाकिस्तान हिकिड़ो वफ़ाक़ी मुल्क आहे। आइन जे तहत सूबनि जी हुकूमतनि जा पंहिंजा अख़्तियार आहिनि ऐं उन जूं पंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जी पंहिंजा अख़्तियार आहिनि, पंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि। हर को पंहिंजे पंहिंजे दायरे में रही आइनी जेके उन्हनि ते फ़र्ज़ आहिनि, उन्हनि जे जेके ड्यूटीज़ आहिनि उहे पूरियूं कंदा। पर हे जेको नओं तरीक़ो पैदा थियो आहे त हिकिड़ी कमेटी ठहंदी जेका हिकिड़े सूबे जे मथां वेही हिकिड़े तरीक़े सां रूल कंदी, यानी जंहिंजो आइन में कानून में को प्रोविज़न ई कोन्हे। इहो हिकिड़ो नओं तरीक़ो पैदा कयो वियो आहे। इन खां पहिरियों हिकिड़ी सिंध में एपेक्स कमेटी ठही जंहिंमें सिक्योरिटी जा नुमाइंदा बि हूंदा हुया। उहा ॻाल्हि वरी बि असांखे सम्झ में ईंदी हुई, छाकाणि त उन वक़्तु कराचीअ में हिकिड़ी ऑपरेशन पई हले। NPM जी दहशतगर्दी जेका हुई उन पूरे शहर खे यरगमाल बणाए छॾियो वियो। तंहिंजे करे फेडरल सिक्योरिटी फोर्सिस ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे विच में सहकार जी ज़रूरत हुई, कोऑर्डिनेशन जी ज़रूरत हुई। हे जेको नओं तरीक़ो पैदा थियो आहे ऐं जंहिंजी का वजह कोन्हे। कराची जा नाला जेकॾहिं बंदि थी विया आहिनि गंद जे करे त उनजी वजह इहा आहे त नालनि जे मथां MQM जे दौर में, मुशरफ जे दौर में जेके कंस्ट्रक्शन्स थियूं आहिनि, ये जेको चाइना कटिंग थी आहे उन सां नालनि जे ॿिन्ही तरफ़नि ते हज़ारे घर ठही विया आहिनि जेके MQM जे दौर में ठहिया आहिनि। ऐं उहे जेसिताईं घर रहंदा कोन्हनि, नालनि खे तव्हां सफ़ा नथा करे सघो। तंहिंजे करे नालनि जो जेको इहो गंद आहे उनखे एॾी अहमियत ॾियणु ऐं उन अहमियत उनजे नतीजे में हिकिड़ी पूरे आइनी निज़ाम जो सिरिश्तो जेको आहे सो तब्दील करे छॾणु, मां सम्झां थो त इहो हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, क़ाबिल मज़मत अमल आहे। पीपल्स पार्टी हुकूमत इन करे गोॾा टेकिया आहिनि जो हुन वटि इख़लाक़ी तौर ते इन जे ख़िलाफ़ बीहण जो जवाज़ ई न रहियो आहे। छाकाणि त पीपल्स पार्टी जी हुकूमत जा जेके सरदार आहिनि उहे लॻा पिया आहिनि सिर्फ़ु कमाईअ जे चकर में। सिंध जूं ज़मीना खपाए नाश कयूं अथऊं, सिंध जा वसीला खपाए नाश कया अथऊं। तंहिंजे करे हुननि जी सिहत ते को असरु नथो पए। कमेटी हुजे न हुजे, हुननि जी जेसिताईं पंहिंजी जेको उन्हनि जा माली मुफ़ाद आहिनि जेसिताईं उन्हनि जी पूराई थींदी थी रहे तेसिताईं हो ख़ुशि आहिनि। पर सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं तव्हां कमेटी जे थ्रू सूबे खे हलाईंदव, हे त चवनि था कराची, पर पीपल्स पार्टी वारा चवनि था इहो पूरे सूबे लाइ आहे। त जेकॾहिं पूरे सूबे खे कमेटी हलाईंदी त पोइ चीफ मिनिस्टर जे रहण जो जवाज़ कहिड़ो आहे? पोइ त ख़तमु कयो हुकूमत बि। पोइ त हे माना हिकिड़ो न गवर्नर रूल लॻो, न हिते इमरजेंसी लॻी, न को ॿियो आइनी तरीक़ो इस्तेमालु थियो। हिकिड़े इंतिज़ामी
तरीक़े सां हिकिड़ो वेही टिनि ॼणनि जेको आहे सो टिनि पार्टियुनि जे नुमाइंदनि वेही आइन जी पूरे ढांचे खे जेको आहे हिननि सेबोटाज करे हिकिड़ो नओं निज़ाम असांजे मथां नाफ़िज़ करे छॾियो आहे। पाकिस्तान हिकिड़ो मुल्क आहे जेको कानून ऐं आइन जे तहत हलणो आहे। हे के फ़र्द जी जागीर कोन्हे, न हे PTI जी जागीर आहे, न पीपुल्स पार्टी जी जागीर आहे, न MQM जी जागीर आहे। जेकॾहिं PTI हिते वोट खयां आहिनि त PTI भली पंहिंजो हुनखे हक़ु आहे त पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीज़ में कानून ऐं आइन जे दायरे में रही हुते कमु करे। पर जेकॾहिं इहो PTI सम्झे थी त इहो असां वोट कराची में खयां आहिनि, तंहिं करे हाणे असांजी कराची प्रॉपर्टी थी वई, त पोइ इहे वोट पहिरियों MQM वटि हुया, उन खां पहिरियों इहे जमात इस्लामी वटि हुया, पीपुल्स पार्टीअ बि वोट खयां, ANP बि खयां, पोइ त हर पार्टी चवे त मुंहिंजी कराची प्रॉपर्टी आहे। पोइ माना जेकॾहिं कराची PTI जे वोट जे करे कराची जो जागीर बणिजी वई त पोइ माना PTI खे त सिंध जे ॿियनि हिसनि में त हुकूमत करण जो इमरान ख़ान खे हक़ु ई कोन्हे। पोइ इमरान ख़ान प्राइम मिनिस्टर ई न आहे सिंध जो। त हाणे ॻाल्हि आहे त इहो जेको सॼो ड्रामो थियो आहे उनजी वजह सिर्फ़ु हिकिड़ी आहे जो हे हिन जी पीपुल्स पार्टी जा जेके चङा मुड़ुस आहिनि इहे नैब जे करप्शन जे केसिस में फाथल आहिनि। पोइ हिन वक़्तु मुकमिल तौर ते जकड़जी विया आहिनि। उन्हनि वटि झेड़े करण जो, सियासी मज़ाहमत करण जो हिन वक़्तु सघ ई कोन्हे का। हा, उन्हनि जी सघ ज़रूरु आहे जेसि ताईं उन्हनि जो पंहिंजो ज़ाती जिते मामिलो अचे थो, जिते नैब कोर्ट में पेश थियणो आहे त उते पोइ जियाला कठा थियनि था। बाक़ी जॾहिं सिंध जे मथां हमला था थियनि, सिंध जूं ज़मीन आहे, सिंध जा वसीला फुरिजी था वञनि, रातो राति हज़ारे एकड़ ज़मीन हली थी वञे, पूरो तव्हांजो सुपर हाईवे, हेॾां तव्हांजो पूरो बदीन मातली ठठो सॼो तव्हांजो खसिजी वियो आहे, होॾे थर तव्हांजो खसिजी वियो आहे। बचो छा आहे सिंध में? पर उनजे बावजूद बि अञा पेट कोन भरियो आहे हिननि जो, छाकाणि त जेका हुकूमत 12 सालनि खां वेठी आहे उहा सिंध खे पंहिंजी जागीर थी सम्झे। पोइ जीअं मर्ज़ी पवेनि थो पंहिंजो सिर बचाइण लाइ, पंहिंजी खल बचाइण लाइ पोइ हर क़िस्म जा हो जेके बि उन्हनि जे मथां ब्लैकमेलिंग थिए थी उहो मञण लाइ तयारु थी था वञनि। तो हिकिड़ी इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे, हिन जो को कानूनी आइनी जवाज़ कोन्हे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो सरेंडर आहे जेको पीपुल्स पार्टी पंहिंजी नालाइकी ऐं पंहिंजी जेको आहे सो करप्शन जे करे जेको आहे सो कई आहे। जेकॾहिं हिते हिकिड़ी अहिड़ी हुकूमत जंहिंजो गिरेबान साफ़ हुजे हा, जेका एफिशिएंट हुजे हा, जेका लाइक़ु हुजे हा, जेके माण्हुनि जो फ़िक्र हुजे हा, जेके माण्हुनि जी सपोर्ट हुजे हा, उहा कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी कंहिंखे इजाज़त न ॾे हा त उहो वेही जेको आहे कमेटी जे थ्रू हिकिड़ो सूबो हलाइनि। हे त असांजे पंहिंजे हथ जी वॾी आहे। इमरान ख़ान त ज़ाहिर आहे कोशिशि कंदो त सिंध ते कराचीअ ते ख़ासि तौर ते हो जेको आहे सो कब्ज़ो करे। MQM वारा बि ज़ाहिर आहे चाहींदा, पर ॻाल्हि आहे त हे छो था मञनि, हे छो नथा चवनि त कहिड़े कानून तहत तव्हां इहा कमेटी ठाही आहे। कराची में जेकॾहिं बरसातियूं थी पवनि तॾहिं बि तव्हां सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि था कयो। कराची में जेकॾहिं नाला था बंदि थियनि तॾहिं बि सिंध। छा आइन में अहिड़ो को प्रोविज़न आहे जंहिंसां तव्हां सूबे जे मथां हिकिड़ी कमेटी मुक़ररु करे छॾियो जेकॾहिं को बरसाती नाला बंदि थी वञनि? भला लाहौर में बि हिकु कमेटी ठही आहे, मूंखे ॿुधायो न। इहो मसइलो त पूरे पाकिस्तान लाइ, अधु बलोचिस्तान तव्हांजो लुड़ी वियो आहे सैलाबनि में, त छा पोइ उते बि कमेटी ठाही आहे तव्हां? हे त हिकिड़ो सॼो सियासी ड्रामो आहे। पर छाकाणि त असांजी ख़ुदि मौजूदा हुकूमत जेका आहे प्रोविंस जी, उन जा पंहिंजा हथ वढियल आहिनि, उहे पाण फाथा पिया आहिनि करप्शन जे केसिस में, तंहिं करे उहे ॻाल्हाए कोन था सघनि। त जेको कुझु बि आहे इहो असांजा उनजा जेके वाठा वेठा आहिनि सोशल मीडिया में उहे था ॻाल्हाइनि। बाक़ी त पार्टी तरफ़ां त उहे त ख़ुशि आहिनि। मूंखे ॿुधायो भला जेको आहे सो तव्हांजे चीफ मिनिस्टर साहिबु या कंहिं ॿिए या बिलावल भुट्टे साहिबु या ज़रदारी साहिबु हिन जी मुखालफ़त कई आहे कमेटी जी? उहे त ख़ुशि आहिनि। बिल्कुलु ज़ाहिर उन्हनि ठाही आहे ऐं इहे ई ख़बरूं अचनि पियूं जेका ॻाल्हि अवां कयो पिया त कुझु मुलाक़ातूं थियूं ऐं ज़रदारी साहिब जूं बि मुलाक़ातूं थियूं, जंहिंखां पोइ ही फ़ैसिलो थियो आहे। शहाब साहब, ज़ाहिर अवां पॉइंट ऑफ व्यू रखी वियो ऐं जेके बि थी आहे डेवलपमेंट कमेटी जे हवाले सां गैर कानूनी गैर आइनी आहे। 18 तरमीम जो बार बार ॿुधायो वेंदो आहे, न सिर्फ़ु उन तहत पर आइन तहत ई इन कमेटी जो को जवाज़ ई नथो ठहे। शाह साहब, जेको अॼु डेवलपमेंट थी आहे काबीना जे इजलास में क्यामाड़ी ज़िले जे हवाले सां, इनखे इन तनाज़ुर में बि ॾिठो पियो वञे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी काले ई सईद गनी साहब इहो बि चई चुको आहे त ईंदड़ जेको मेयर हूंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हूंदो,
छा सियासी जेके चाहे पई पाकिस्तान पीपल्स पार्टी हिते ख़ासि करे कराची जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उहा अहमियत नथी मिले ऐं ॿियूं पार्टियूं अचनि थियूं हिते एस्टेब्लिशमेंट जो बि वॾो रोल हुजे थो त उन तहत ई सभु मामला थिया आहिनि इन खे कमेटी सां इन तरह सां लिंक करे सघूं था? ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त जेका पॉलिटिकल पार्टी हूंदी आहे उनजी सघ जेका हूंदी आहे उहा हुकूमत न हूंदी आहे। उनजी सघ जेका हूंदी आहे अवामी हिमायत हूंदी आहे ऐं अवामी हिमायत हुजण जो जेको दलील आहे उहो आहे तव्हांजी परफॉर्मेंस, तव्हांजी गुड गवर्नेंस, तव्हांजी ट्रांसपेरेंट गवर्नेंस, तव्हांजी इंटेग्रिटी, तव्हांजी ऑनेस्टी, तव्हांजी कमिटमेंट माण्हुनि सां। हाणे जेकॾहिं तव्हां हिकु तरफ़ तव्हांजी परफॉर्मेंस तव्हांजे साम्हूं आहे, कराची हुजे या पूरी सिंध हुजे, तव्हां मूंखे ॿुधायो त छा अॼु सवाइ उहे वाठा जेके हिननि जा पेड मुलाज़िम आहिनि जेके सोशल मीडिया ते वेठा आहिनि या वरी उहे जिन खे हिननि कुझु थोरो घणो ॾिनो आहे फ़ाइदो, उन खां अलावा मूंखे ॿुधायो त सिंध जो अवाम जेको आहे सो उहो हिन वक़्तु कहिड़ी हालत आहे उते 12-12, 15-15 कलाक बिजली बंदि आहे। मूंखे ॿुधायो अॼु ॾींहं ताईं हिन पीपल्स पार्टी जी हुकूमत जे तरफ़ां कॾहिं तव्हां लफ़्ज़ ॿुधो आहे त जेकबा जा माण्हू बि तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, दाबू जा माण्हू बि तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, लाड़काने जा शिकारपुर जा माण्हू बि जेको आहे सो इंतहाई अज़ियत में ज़िंदगी था गुज़ारनि, न नौकिरियूं आहिनि उते, न बिजली आहे उते, न पाणी आहे साफ़ उते, न उते तालीम आहे, न उते को सहूलियत आहे तव्हांजी हेल्थ जी, उन्हनि जो त को ज़िक्र ई कोन्हे। छाकाणि त उते हिननि वॾा वॾेरा भुतार उन्हनि जे मथां विहारे छॾिया आहिनि, उहे जरगुमाल बणिया पिया आहिनि। हे सिर्फ़ु हिननि खे कराचीअ जो न करे फिक्र आहे जो कराचीअ में मीडिया हिननि खे निंड करणु कोन थी ॾे, मीडिया उर्दू मीडिया हिननि ते कढ पइजी वई आहे। तंहिंजे करे हे जेको सॼो इहो इंतिज़ामी नवां जेके फ़ैसिला कनि था, इन्हनि जे पुठियां जेकॾहिं हिन वटि का अवामी ताक़त हूंदी त इहो फ़ैसिलो बचंदो, पोइ इहा क्यामाड़ी जी जेका डिस्ट्रिक्ट आहे उहा हली बि सघंदी। पर जेकॾहिं मथां दॿ आई त तव्हां ॾिसजो त इहो फ़ैसिलो ख़तमु थी वेंदो। ऐं दॿ अचण जा इन करे इम्कान वधीक आहिनि छो त तव्हां ॾिसो त कमेटी कीअं ठही आहे, कमेटी बि दॿ सां ठही आहे। जॾहिं तव्हांजी सघ ई कोन्हे का हेतिरी, तव्हां जॾहिं माण्हुनि में एतिरा घणा माण्हू निकिरंदा हिननि खे ॿुधायो बचाइण लाइ। तंहिंजे करे इहो जेके बि कनि था, इहे जेके बि वॾा वॾा फ़ैसिला, इहे फ़ैसिला करण जो को जवाज़ जेकॾहिं आहे बि त उनखे अवामी हिमायत हासिल हुजणु घुरिजे। पहिरियों इन ते डिबेट थियणु घुरिजे, माण्हुनि में अवेयरनेस अचणु घुरिजे, जेके पॉलिटिकल सर्कल्स आहिनि, स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि खे सभिनी खे ॿुधाइनि, ऑन बोर्ड वठनि त बाबा असां छो था कयूं। पर जेकॾहिं तव्हां ईअं जेको आहे सो भई हीउ ओचितो फ़ैसिला कंदो, ज़ाहिर रद्द न ॾींदो ऐं उहो रद्द अमल हिननि जे ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदो, उहो सिंध जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदो। उहो अॻु में ई चवनि था त भई हे आया आहिनि, हे अची जेको आहे सिर्फ़ु कराचीअ खे निशान था बणाइनि। तो इन सां जेका उर्दू मीडिया आहे जेको तमामु वॾो जेको हिते इंट्रस्ट ग्रुप आहे, वॾी माफ़ियाज़ वेठियूं आहिनि, उन्हनि जो त केस मज़बूत थो थिए ऐं हे पोइ बाद में गोॾा टेके वेही था रहनि। हिननि खे त पोइ जॾहिं प्रेशर थो अचे त भॼी था वञनि। हाणे मूंखे ॿुधायो साईं, असां मरसूं सिंध में वेठियूं, सिंध असांजी माउ आहे, छा नतीजो निकितो मूंखे ॿुधायो। को पुछे हिननि खां त भई कहिड़े कानून तहत, कहिड़े आइन तहत तव्हां इहा कमेटी ठाही आहे, ख़बर त पए। ऐं इन कमेटीअ जो तरीक़ाकार छा हूंदो, डिसीशन कीअं वठिबी, इन जो लीड केरु कंदो ऐं जेकॾहिं इन में के इख़्तिलाफ़ पैदा थियनि था त पोइ इहो कमेटीअ खे इन इख़्तिलाफ़नि खे केरु ख़तमु कराईंदो। इहे सभु सुवाल आहिनि। ऐं जेकॾहिं सुभाणे इहा कमेटी फर्स्ट फेल थी वञे, यानी फेल कयो थो वञे त पोइ छा कंदा, पोइ कराची खे फेडरेशन जे हवाले कंदा। हे त हिननि रस्तो में कढी ॾिनो आहे। सुभाणे इमरान ख़ान खे इहो मौक़ो ॾियणु ॾिनो आहे त चवे त असां त कमेटी बि ठाहीसीं, असां सभु तरीक़ा इस्तेमालु कयासीं, पर छा आहे त सिंध गवर्नमेंट जी हालत ख़राबु आहे, तंहिं करे असांखे फेडरल गवर्नमेंट में हाणे कराची में कमु कयो। हिननि जी जेका परफॉर्मेंस आहे उनजो कीतो असां ॾींदासीं, सिंध जो माण्हू ॾींदो। असां वटि आहे छा कराची को सवाइ सिंध में? सिंध में त कुझु बि कोन्हे। जेको कुझु बि आहे, जेको थोरो घणो पोरियो आहे वीचारनि खे नौकिरी थी मिलनि, ग़रीब गुरबे खे कराची पहुचे। हाणे सिंध में त बाक़ी त जेको पूरे सिंध में तव्हां ॾिसो अशर छा लॻो पियो आहे। त इन सॼी बुरी हालत में बि जॾहिं सिंध पूरी तबाह थी चुकी आहे, हाणे वञी कराचीअ जो कुझु थोरो संगासो आहे जिते माण्हू खे नौकिरी चौकरी मिली थी वञे, ग़रीब गुरबो अची मिले, हिते कंहिं कची आबादी में रहे थो, बचड़ा ॿार वठी, उन ते बि जेको आहे हाणे राता हो हिननि जे कारकर्दगी जी करे लॻे त ॿुधायो त पोइ थींदो छा असांजो। ला मूंखे हिकिड़ी शइ ॿुधायो त जेके इहे हज़ारे एकड़ ज़मीना थो विराईंदो हिते पीपल्स पार्टी जो सरदार साहिबु, इहो कंहिंखां बि पुछी विराए ऐं इन सां सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थो पुॼे।
ये जेके वॾा वॾा जेके प्रोजेक्ट्स था ठहनि इन सां सिंध खे कहिड़ी तरक़ी थी मिले। तव्हां सभनि जी तइदाद में ॻोठ तबाह बर्बाद करे ग़रीब माण्हुनि खे तव्हां बेघर करे जेके सभिनि खां रहिया पिया माण्हुनि खे टको कोन मिलियो आहे, पोइ राह वनवार जहिड़े माण्हुनि जे थ्रू उन्हनि खे तव्हां ख़तमु कराए भॼाए तव्हां ते कब्ज़ा कराए वॾा 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 प्रोजेक्ट ठाहिया आहिनि, छाकाणि त तव्हांजी हुन में भाईवारी आहे। ऐं पोइ वरी तव्हां चओ त भई असां त ज़ुल्म आहे, ऐं पोइ हुन जा वाठा वेही जेको आहे सो सोशल मीडिया ते चवनि त ज़ुल्म थी वियो, फेडरल गवर्नमेंट त काथे न हाणे वाठा ॻाल्हाए न हाणे बिल्कुल हाणे वाठनि खां पुछो न त भई इहो कमेटी कीअं ठही आहे, छो सिंध गवर्नमेंट क़बूल कई आहे कमेटी। ठीक है, वॾी महिरबानी अव्हां जी। शोआब साहब असां सां गॾु मौजूदु हो। ज़ाहिरा जेको मामिलो आहे कमेटी जो उन ते पहिरियां बि रद्द अमल सिंध जे अवाम जो साम्हूं आयो हो, जॾहिं शुरूआती तौर गवर्नर हाउस में मुलाक़ात खां पोइ इन सॼे मामले ते रद्द अमल ॾिनो वियो, त उन खां पोइ वॾे वज़ीर पाण अची करे इन कमेटी जे बारे में ॿुधायो हो त अहिड़ी का बि कमेटी नाहे ठही ऐं काल्ह कमेटी ठही वाज़िह तौर ते उनजो ऐलान थियो ऐं अॼु सिंध काबीना जे इजलास दौरान इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त कराची में हिकु वधीक ज़िलो ठाहियो वेंदो, उनजी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। मजमूई तौर ते कमेटी जे मामले ते हिन जो को कानूनी जवाज़ हिन वक़्त ताईं साम्हूं नथो अचे ऐं ख़ासि करे सूबे जे मामलनि में वफ़ाक़ जी इंटरवीन ते पिणु केतिरा ई सवाल उथनि पिया। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त।